अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड न्यूज़। हींअर शामिल कयूं था लाड़कानी मां KTV कल्चरल रिपोर्टर शाहीन सिंधीअ जी हीअ रिपोर्ट। हाफ़िराए थिएटर ग्रुप पारां सिंध जी नाले वारी अदाकारा रिमशा शहज़ादीअ जी सालगिरह लाड़कानी में मल्हाई वई। हिन प्रोग्राम जी बाज़ाब्ता कार्रवाई नाले वारे अदाकारा आशिक़ दायो कई, जॾहिं त अली रोशन शेख, रियाज़ सूमरो, बदर ख़ान, रिज़वान गुल, अब्दुल सत्तार लाड, अहमद पठान, सोनी नाज़, राजा नदीम खावड़, लारेब सजन, लाला निज़ाम चांडियो, सैयद सिफ़त अली शाह, सईद अहमद तुनियूं, मुमताज़ अली ख़ासकेली, पीरल करमाणी, अकबर शेख, मौज़म अली खोखर नाले वारी अदाकारा रिमशा जी अदाकारीअ ते ॻाल्हाईंदे चयो त रिमशा सिंध जी बहितरीन अदाकारा आहे, जंहिं पंहिंजे फ़न वसीले थोरे ई अरसे में तमामु घणी मक़बूलियत माणी आहे। हिन तक़रीब में मुख़्तलिफ़ अदाकारनि, हिदायतकारनि, रागिन पिणु शिरकत कई। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड न्यूज़।